एक अहिड़ी रांदि जेका सिर्फ़ बाल ऐं ॿिनि गोल पोस्टनि जे विच में नथी खेॾी वञे। हीअ रांदि जज़्बे जी आहे, मुक़ाबले जी आहे ऐं उन्हनि माण्हुनि जी आहे जेके मैदान में लहण खां अॻु ई पंहिंजे अंदरि खटण जो ख्वाबु खणी अचनि था। सिंध में फुटबॉल जे अहिड़नि ई कहाणियुनि मां हिकु कहाणी रोहिड़ी जे गंगोटी ग्राउंड सां जुड़ियल आहे। रोहिड़ी जे हिन मैदान खे अॼु असीं गंगोटी ग्राउंड जे नाले सां सुञाणूं था, पर गंगोटी सिर्फ़ अॼु जो ग्राउंड नाहे। हिन जाइ जी कहाणी केतिरनि ई ॾहाकनि खां अॻु शुरू थिए थी। गंगोटी जी ही जाइ 19वीं सदीअ जी आख़िर में हिकु मुख़्तलिफ़ हालत में हुई। 1880 वारे ॾहाके में हिन इलाइक़े खे रांदियुनि जे मैदान तौरु तयारु करण जो अमल शुरू थियो ऐं आहिस्ते आहिस्ते ही जाइ रोहिड़ी जे रांदियुनि वारी ज़िंदगीअ जो हिसो बणिजी वई। साल 2020 में सिंध हुकूमत तरफ़ां ग्राउंड जी तामीर ऐं बहाली जो कमु शुरू कयो वियो। ग्राउंड जी बहालीअ जो इहो कमु सूबाई वज़ीर बल्दियात सैयद नासिर हुसैन शाह जी कोशिश सां अॻिते वधियो ऐं उनखे सखर रोहिड़ी इलाइक़े लाइ जदीद सहूलतुनि वारो फुटबॉल ग्राउंड करार ॾिनो वियो। 1895 में हिते पहिरियों जेको आहे सो हीअ ग्राउंड जेका आहे सा ठाही आहे म्यूनसिपालिटी हिनखे। उन ज़माने में मूंखे असांजे डिस्ट्रिक्ट फुटबॉल एसोसिएशन जो सदर हुयो से सालिश आहे, हिकिड़ो मूंखे कागज़ ॾेखारियईं। उते हिकिड़ो उठ रांदीगर हूंदो हुयो, उहो जॾहिं बि मैच खेॾंदो या प्रैक्टिस कंदो त कंहिंजो न कंहिंजो उज़वो जेको सो ॻारे विझंदो, यानी भञी विझंदो या ज़ख़्मी कंदो। उन में रोहिड़ीअ जी पंचायत जेको आहे हिकिड़ो पाण में वेही फ़ैसिलो कयो त अॼु खां वठी उठ ते जेको आहे सो पाबंदी आहे, उहा बंदि थी। उन खां पोइ डॉक्टर चंदीराम हुयो या डॉक्टर हुयो कोई चंदीराम, उन जो नौजवान 18 सालनि जो पुटु जेको कान हुयो उहो मरी वियो। हुन छा कयो जो उन दौर में चयईं त बाबा मां तव्हांखे चांदीअ जी ट्रॉफी ठाराए थो ॾियां पियो, अवां हिकिड़ी टूर्नामेंट करायो। उहा कान कप जे नाले सां तक़रीबन जेको 1931-32 ते थी ऐं 38 में जेको आहे सो उहा आख़िरी दफ़ो जेको आहे लॻी आहे। उन में टीमूं जेके आहिनि से अफ़गानिस्तान खां बि ईंदी, रहीम यार ख़ान, बहावलपुर, कराची, कोटिया, इहे टीमूं ईंदियूं हुयूं। उनखे ऑल इंडिया कान कप टूर्नामेंट जेको आहे चयो वेंदो। इन गांगोटी ग्राउंड में घटि में घटि 10,000 माण्हू जेके आहिनि से वेहंदा। पासे खां जेको बेंचुनि ते जेके वेहंदा उन खां कुझु चार्जिस वठंदा, बाक़ी जेको आहे मुफ़्त में वेहंदा हुया। ऐं हिते छॿा अची लॻंदा, मतिलबु पूरो नौताल जे महीने में दिसंबर ऐं नौताल में जेके मोकलूं थींदियूं हफ़्तो, इहा हफ़्तो टूर्नामेंट हलंदी हुई। असांखे हिते मुख़्तलिफ़ माना स्टूडेंट माना असांजा गेम प्लेयर ईंदा आहिनि ऐं असांखे फ्री ऑफ कॉस्ट में माना किट मिलंदी आहे, फ्री ऑफ कॉस्ट में ॿार मिलंदो आहे अर्श वग़ैरह, त असां फ्री में था खेॾूं ऐं पैसा न कुझु माना असांजी माना का बि असांखे फीस वग़ैरह न भरणी पवंदी आहे। असांखे मिलंदी आहे जीअं साईं नासिर शाह ऐं असवंत मंगी जेको असांजो हितां डायरेक्टर आहे मेन, उनजी असांजी तरफ़ां शइ मिलंदी आहे। ऐं असांजे हिते प्लेयर आहिनि जेके भाऊ इनाम आहे, भाऊ बादशाह आहे, भाऊ आबिद आहे, ईअं इलाही खोड़ प्लेयर आहिनि मुख़्तलिफ़ प्लेयर। अॻिले दफ़े आया, हाणे माना आया हुया 2-3 ॾींहं पहिरियां असांजे प्लेयर आया हुया, मेरापुर जा आया हुया, पोइ असांजे होटल में असां रहियोसीं वग़ैरह। सिंध हुकूमत पारां हिन तारीख़ी ग्राउंड साल 2024-25 जी बजट में बि रक़म रखी वई, जॾहिं त रांदियुनि वारे खाते तरफ़ां 2025 में रांदियुनि जो प्रोग्राम बि करायो वियो। गंगोटी ग्राउंड रोहिड़ी हिकु ग्राउंड न पर रोहिड़ी जे फुटबॉल जी हिकु ज़िंदा तारीख़ आहे।